हज़रत सलमा रज़ी अल्लाह अब्दुर्रहमान बिन सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था त मां हिकु ख़त लिखियो, सहाबी खे ख़त लिखियो। उन ख़त में इहो हुयो त हुन चयो त मुंहिंजे वालिद गिरामी मदीने वारे साईं जे सहाबनि सां ईअं वेठा हुया, पाण में कचहरी लॻी पई त हिकिड़े सहाबी ॿियनि सहाबियुनि खे चयो त ख़बर अथव मां मदीने वारे साईं खां ॿुधो आहे त जेको शख़्स मरण खां हिकु ॾींहुं पहिरियों बि तौबा कंदो अलाह ताला उन तौबा क़बूल करे छॾींदो। हाणे मौत क़रीब आहे, हाणे अॼु हुन तौबा कई आहे, सुभाणे तो मरण वारो आहे त अलाह ताला उन सभु गुनाह ई माफ़ करे छॾींदो। पोइ सॼो धोपी करे अलाह ताला दरबार में त हुन साहबी हुन शख़्स पंहिंजे वालिद गिरामी खां पुछियईं त बाबा तव्हां पक आहे? हुन चयो मां साहबी खां वरी पुछियो त साहबी छा इहा ॻाल्हि सच आहे? मदीने वारे साईं ईअं फरमायो त हिकु ॾींहुं पहिरियों अगरि कोई शख़्स तौबा करे मां उन तौबा क़बूल करे छॾींदुमि। हुन साहबी चयो त मां पक आहे, मूंखे मदीने वारे साईं खां मां इहो ॿुधो आहे। वरी उते हिकिड़ो ॿियो साहबी ॻाल्हि कई, हुन त कमाल करे छॾियो। हुन चयो त मदीने वारे साईं पाण फरमायो अगरि को शख़्स मरण खां पहिरियों कलाकु पहिरियों तौबा करे अलाह ताला उन तौबा क़बूल करे छॾींदो। हिकु कलाकु पहिरियों हाणे अॼु तो मिसाल कर, हाणे मां हिते कोई शख़्स हिते तौबा करे घर वञण ते पहुचे हुते मरी वञे त अलाह ताला हुन जी तौबा क़बूल करे। वरी हिकिड़ो टियों साहब उथी पियो, हुनजो त अंदाज़ ई निरालो। हुन चयो तव्हां त एतिरी ॻाल्हि ॿुधी आहे, ख़बर अथव मां छा ॿुधो आहे? त साहिबनि पुछियोसि ॾे हाल वाल तूं छा ॿुधो? हुन चयो त मां ॿुधो त मदीने वारा साईं पाण फरमाइनि था त जेसीं ताईं उनखे इज़राइल रूह कब्ज़ करण जे लाइ अञा ईंदो, अञा कब्ज़ शुरू न कयो अथई, अञा करण वारो हूंदो, करण खां पहिरियों तौबा करे अलाह ताला क़बूल करे छॾींदो। केॾी करम इंसान सॼो धोपी वेंदो, गुनाह त कई पर सॼो धोपी करे अलाह ताला दरबार त ॿुधायो हुनखे क़ब्र में का शर्मिंदगी थींदी? जेको धोपी करे अलाह ताला दरबार में रोज़े महशर में जॾहिं अलाह ताला साम्हूं बीहंदो शर्मिंदा थींदो? कॾहिं न थींदो। शर्त इहो आहे त सची पकी तौबा कर।